जी नाज़रीन, नापरकोट के कच्चे मां सां अफ़सोसनाक ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। नापरकोट के कच्चे जे ॻोठ मुरादली बडाणी में बडाणी बिरादरी के ॿिनि धुरनि में पुराने कारे तकरार तां फायरिंग वाक़ियो पेश आयो है। फायरिंग के नतीजे में 2 ॼणा मारिजी विया आहिनि। करमपुर भरिसां नापरकोट थाने के अध कच्चे के ॻोठ मुरादली बडाणी में बडाणी बिरादरी के ॿिनि धुरनि लव बडाणी ऐं जाड़ो बडाणी धुर विच में पुराने कारे तकरार ॿीहर कर खयो आहे। जाड़ो बडाणी धुर जे हथियार बंदन हमलो करे लव बडाणी धुर जे शेर बडाणी के फायरिंग करे क़तल करे छॾियो आहे। जॾहिं त धुरनि जी फायरिंग में चौपायो माल चालींदड़ धनार अब्दुल समद बडाणी भी मारिजी वियो आहे। ॿिए तरफ़ पुलिस की मदद से क़तल थियल शेर बडाणी जो लाश तालका खानापुर अस्पताल आंदो वियो, जिते ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसन हवाले किया है। ॿिए तरफ़ याद रहे तो धुरनि में हलंदड़ तकरार में जाड़ो बडाणी धुर जो शामोर बडाणी भी अॻु क़तल थी चुको है। वाक़े सबब धुरनि में छिकताण जो सिलसिलो जारी है, जॾहिं त धुरनि पारां वक़फ़े सां हिक ॿिए मथां फायरिंग सबब इलाइक़े में खौफ़ ऐं ॾका वारी सूरत हाल है। जी नाज़रीन, अवां सां नापरकोट थाने के कच्चे मां अफ़सोसनाक ख़बर की आगाही शेयर कंदा हलूं। करमपुर भरिसां नापरकोट थाने के अध कच्चे के ॻोठ मुरादली बडाणी में बडाणी बिरादरी के 2 धुरनि में पुराने कारे तकरार तां फायरिंग वाक़ियो पेश आयो है। फायरिंग सबब लव बडाणी धुर जो शेर बडाणी मारिजी वियो है, जॾहिं त हथियार ॿिन्ही धुरनि के हथियारबंदनि की फायरिंग में चौपायो माल चारींदड़ नौजवान अब्दुल समद बडाणी भी मारिजी वियो है। हर वक्त अपडेट रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।